में गोठे जे चंगे मुड़स फजल इलाही खान बंगलानी संदस फर्जंद आसिफ अली खान बंगलानी साफ़ी दरिया खान बंगलानी तरफा पहलवान शाहनवाज मीरबर जी ज़ेर निगरानी सिंध की कौमी रांद मल का मुकाबला कराया गया। मुकाबला लगातार टेणीअ में जारी रहा। मल मुकाबले में सिंध और पंजाब के हलोड़ मशहूर पहलवान मुबारक मीरबर, नज़ीर भागत, वाहिद मीरबर, जाहिद मीरबर, मशीर चाचड़, फरहान चाचड़, शरीफ माची, आशिक एवान, शहबान शरफ, शबीर शंबानी, अली नवाज नारेजो, बाबू भट्टी, सजाद मीरबर, बरकत मीरबर बेन मल पालन मल मुकाबलन में शिरकत करे मैदान में वाह वाह मचाए छड़ी। गोठ फजल इलाही खान बंगलानी में थींदड़ मल मुकाबलन के इलाइक़े जे सवें माण्हुनि शिरकत करे शौक़ सां ॾिठो ऐं फातेह मल पहलवान खे ख़ूब दाद ॾियण सां गॾोगॾु नोटनि जी वर्खा बि कई। मुकाबलनि दौरान केतिरा ई पहलवान बेहोश थी विया। होॾां टेणीअ जे मुकाबलनि में वाहिद मीरबर पहिरीं, नज़ीर भागत बि ऐं फरहान चाचड़ टिनि जोड़ जो मैदान मारे ख़ूब दाज़ हासिल कयो ऐं इनाम जा हक़दार भी बणिया। उन्हें याद रहे तो सुभाणे चौथे ॾींहुं फाइनल मुकाबलो आहे। फाइनल मुकाबले में सोभ हासिल कंदड़ पहलवान के ॻोठ जे चङे मुड़स ऐं मल मुकाबले जे मुंतज़िमीन तरफ़ां कैश इनामनि सां नवाज़ियो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, न्यूज़ करमपुर।